सूरह अद-दुख़ान रुकू नंबर 2। ऐं बेशक बनी इसराइलनि खे ख़्वार कंदड़ अज़ाब खां बचायोसूं जो फ़िरौन खां पहुचंदो हुयुनि। बेशक उहो हठेलो हद खां लंघंदड़नि मां हो। ऐं बेशक बनी इसराइलनि खे ॼाणी वाणी सारे जहान वारनि खां पसंदि कयोसूं ऐं खेनि उहे मौजज़ा ॾिनासूं जिन में पधरी आज़माइश हुई। बेशक इहे मुशरिक चवंदा आहिनि त असांजी पुॼाणी रुॻो असांजो ही पहिरियों मौत आहे ऐं असीं वरी न उथारिबासूं। जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त असांजे अबनि ॾाॾनि खे जीआरे आणियो, उहे भला आहिनि या तब हमेरी जी क़ौम ऐं जेकी खाइनि अॻु हुआ से, उन्हनि सभिनी खे नास कयोसूं। बेशक उहे ॾोहारी हुआ ऐं आसमान ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे सो रांदि करे न बणायोसूं। उन्हनि खे पूरी रिथ खां सवाइ न बणायोसूं, पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि। बेशक उन्हनि मिड़नी जो अंजाम निबेरे जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं को बि दोस्त कंहिं दोस्त खां कुझु बि अज़ाब न टारींदो ऐं न की खेनि मदद ॾिबी सवाइ उन्हनि जे जंहिं ते अल्लाह रहम कयो। बेशक अल्लाह ई ग़ालिब महिरबान आहे। बेशक थूहर जो वणु गुनाहगारनि जो खाज आहे। पिघरियल टामे जा पेटनि में टिचकंदो ततल पाणीअ जी